ॾिसो सिंध जॾहिं खां सूबो थियो ब्रिटिश एम्पायर में उन वक़्त खां वठी गवर्नरनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो ऐं गवर्नर जी हिकिड़ी आइनी हैसियत आहे। ऐं तव्हां ॾिसंदव त जेके अंग्रेज़ गवर्नर रहिया या उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं जेके गवर्नर रहिया हुआ, सवाइ ही जेको गवर्नर हाणे टिसौरी साहिबु वियो आहे, उन्हनि जो हिकिड़ो त तमामु शख़्सियतूं मर्तबे वारियूं ऐं उन्हनि जी संजीदा ऐं हुननि जो जेको सॼो इम्पैक्ट हो शख़्सियत जो, उहो तमामु ॻरो हो। तव्हां इवन उर्दू कम्यूनिटीअ में तव्हां ॾिसो हकीम सईद हो, ताबानी साहब हो, दिलावर ख़ान जी हो, जेके बि गवर्नर आया ऐं उन खां पहिरीं जेके सिंधी स्पीकिंग या मुख़्तलिफ़ ॿिनि कम्यूनिटीज़ सां तालुक़ु रखंदड़ गवर्नर आहे, उन्हनि जी हिकिड़ी तमामु बरजुस्ती बुर्दबार ऐं आइनी तक़ाज़ो पूरी कंदड़ शख़्सियत हुई। ही जेको गवर्नर आहे उन अचे उन गवर्नर हाउस जो जेको टेक्सचर हो या जेको आइनी मक़ाम हो या हिकिड़ी संजीदगी हुई, उनखे तमामु घणो वायोलेट कयो। उते अचे सियासी इजलास, सियासी जमातुनि जूं एजेंडा ऐं ख़ासि तौर ते जेका सभ खां ख़राबु शइ हुई उहा हुई नस्ली मुनाफ़रत फैलाइण ऐं मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जे विच में टकराव पैदा करणु। उनजे नतीजे में शदीद रद्दमल थियो ख़ुद उर्दू स्पीकिंग कम्यूनिटी जे अंदरि। त अहिड़े इन मां तव्हांखे अंदाज़ो थी सघे थो त गवर्नर जो जेको मक़ाम आहे या जंहिं क़िस्म जी नुमाइंदगी आहे, उहा हिकिड़ी तक़रीबन ग़ैर सियासी ऐं हिकिड़ी तमामु वज़हदार शख़्सियत वारी आहे। ऐं हीउ जेको ताज़ो एक्शन थियो आहे उन में तव्हां ॾिसंदव जेका तब्दीली आई आहे त तमामु तकड़ी आई आहे, छाकाणि जो जेके बि मथे क़ुवतूं आहिनि फेडरल गवर्नमेंट खां वठी, जेके बि हिन मुल्क में फ़ैसिले साज़ीअ जा हक़ रखनि थियूं, उन्हनि सभिनी रियलाइज़ कयो त इन तरीक़े सां सूबा न हलंदा आहिनि, इन तरीक़े सां गवर्नर हाउस फंक्शन न कंदो आहे। तंहिंजे करे हुनखे हिकदमि उन तां हटाए हिन महिल जंहिंखे आंदो वियो आहे निहाल हाशमी साहिबु, उन जी सुठी ॻाल्हि इहा आहे त वर्कर क्लास जो माण्हू आहे ऐं उन सां गॾोगॾु सभिनी कम्यूनिटी सां उनजो तमामु सुठो तालुक़ु आहे। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त सिंधी बि ॾाढी फ्लूएंट ॻाल्हाए थो वञे। ऐं मूंखे लॻे थो त जेको हाणे हिकिड़ो हॉस्टाइल माहौल पैदा थियो आहे, हिक ॿिए जे मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जे विच में नफ़रत फैली आहे, उनखे सबसाइड करण में ऐं हिकिड़े सूबे जे सभिनी कम्यूनिटीज़ खे गॾु खणी हलण में हिन जो किरदारु हाकारी हूंदो। ऐं इन में ई मां सम्झां थो त सूबे जी भलाई आहे, मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जी, ख़ुदि उर्दू स्पीकिंग दोस्तनि जी भलाई हिन में आहे त हुनखे रिप्रेज़ेंट हिकिड़ो अहिड़ो माण्हू करे जेको क़ाबिल क़बूल हुजे, जेको आइनी जेके उसूल आहिनि, रहनुमा उसूल आहिनि, उन ते अमल करे, टकराव जे फ़िज़ा खे ख़तमु करे ऐं मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स आहिनि सिंध गवर्नमेंट समेत, उन्हनि सभिनी खे खणी अॻिते हले। इन खां सवाइ जेको आहे तव्हां ॾिसंदव त कंहिं बि सूबे में एॾी वॉलेटाइल सिचुएशन न हुई जेतिरी हिननि करे छॾी आहे। MQM खे बि रियलाइज़ करणु खपे त इन तरीक़े सां रियासती निज़ाम न हलंदो आहे, सूबाई निज़ाम न हलंदो आहे। इन कन्फ्रंटेशन सां मामला वधीक ख़राबु थींदा आहिनि। ऐं इन ताज़े एक्शन मां MQM जी ख़ुदि जेको सियासी वेट आहे उहो सम्झो त तमामु घणो हेठि हलियो वियो आहे। उन्हनि जी जेका हैसियत आहे उहा ईअं सम्झो त फेडरल गवर्नमेंट या इस्टेब्लिशमेंट या इवन पीपुल्स पार्टी तय करे छॾी आहे त हिननि खे हिकिड़ो कॉस्मेटिक अंदाज़ में बसि पावर जो हिसो बणाइणो आहे, पर कंहिं बि अहिड़े फोरम ते हिनखे न आहे आणो जंहिंसां डिसीशन मेकिंग थिए ऐं जंहिंजी का वॾो इम्पैक्ट क्रिएट थिए। ऐं मां सम्झां थो इहा MQM जी जेका टकराव वारी पॉलिसी आहे, जेका नफ़रत वारी पॉलिसी आहे, ऐं ख़ासि तौर ते जेका अहम ॻाल्हि हुई उहा ही सूबे सिंध खे विराइण जी जेका एजेंडा हुई, ही ईअं सम्झो त उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो रद्दअमल बि आहे। छाकाणि जो इन ॻाल्हि खे तव्हां ॾिठो त सिंध असेंबलीअ जेका करारदाद पास कई इन मसइले ते, उन में सॼी जेके सभु मेंबर हुआ, सभु पार्टियूं हिकु तरफ़ूं, सिर्फ़ु MQM हिकिड़ी इहा आई जंहिं इन सॼे प्रोसेस में न रुगो अपोज़िशन कई पर तमामु ख़राबु अंदाज़ में पंहिंजे केस खे पेश कयो। जमात इस्लामी खां वठी सवाती, गिलगिती, हज़ारे जा जेके बि नुमाइंदा या पख्तून हितां सिंध कराची जे अंदरि उहे थियनि था, मेंबर थियनि था, उन्हनि सभिनी पीपुल्स पार्टी जो साथ ॾिनो। ऐं ईअं सम्झो त हिकु हवाले सां पीपुल्स पार्टी खे उनजो फ़ाइदो पइजी वियो सियासी, जेका हुनखे थोरी घणी पॉलिटिकल आइसोलेशन हीअं तनक़ीद जे दायरे में अचे पई कराचीअ जे हवाले सां, उहा ॼण त लय मिटी थी वई ऐं पीपुल्स पार्टी खे सियासी तौर ते हिकिड़ो ॼण नओं पाणी मिली वियो, नई सपोर्ट मिली।